सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनान पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे, तिलक चाढ़े, तुलसीअ जी माला गिचीअ में पाए, अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए, दीपक ॿारे, भोग लॻाए, तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे, सॼो ॾींहुं मन खे एकाग्र रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी, पाखंडी, कुपात्र, नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्यवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। राति बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे, इहो वाजिब नाहे। तमामु थोड़ो फल आहार कजे।
न को पेड़ा बर्फियूं बादामियूं रेवड़ियूं किशमिश ड्राखा आदिक गरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिब आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे हीउ ग्यारस जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। ग्यारस जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। ग्यारस विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही ग्यारसुनि में भेद भावना न रखे। अचो त हाणे ग्यारस जी कथा ॿुधूं। मोक्षदा ग्यारस श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 647 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त नाहिरीअ महीने जे शुक्ल पक्ष में कहिड़ी ग्यारस थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चन चवण लॻा त हे युधिष्ठिर, हीअ ग्यारस नाहिरीअ महीने जे शुक्ल पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नास करण वारी मोक्षदा ग्यारस नाले सां मशहूर आहे। हीअ मोक्षदा ग्यारस मोख ऐं छोटकारे ॾियण वारी ऐं सभिनी ग्यारसुनि में श्रेष्ठ आहे। हिन ग्यारस ॾींहुं दामोदर भगवान जी गुलनि फुलनि ऐं चंदन आदिक सुगंधित शयुनि सां पूजा करणु घुर्जे। जेके पित्र अधोगतीअ खे प्राप्त थिया आहिनि या भूत प्रेत थिया आहिनि से सभई हिन मोखदायनी ग्यारस जे पुण्य प्रभाव करे वैकुंठ में वञी वासो कनि था ऐं वरी जनम मरण जे जंजाल में नथा फासनि। हिन ग्यारस जी कथा हिन तरह आहे। चंपक नगर में वैखानस नाले हिकु धर्मात्मा राजा राज कंदो हो ऐं सचीअ श्रद्धा सां ब्राह्मणनि जी शेवा बि कंदो हो। हिकिड़े ॾींहुं राति जो राजा तमामु ख़राबु सुपिनो लधो। सुपने में छा ॾिसे त मुंहिंजो पिता वैतरणी नरक नंदीअ में गोता खाई रहियो आहे ऐं प्रेत थी ॾाढा ॾुख ॾिसी रहियो आहे। सुबुह जो राजा ब्राह्मणनि खे घुराए उन्हनि खां पिता जे उद्धार करण जो उपाउ पुछो। ब्राह्मण चवण लॻा त हे महाराज, हिन शहर जे वेझो थोरे ई पंध ते पर्वत मुनीअ जो आश्रम आहे, उन्हीअ खां हली सलाह पुछो। असां बि तव्हां सां गॾु था हलूं। राजा ब्राह्मणनि सां गॾिजी पर्वत मुनीअ जे आश्रम में आयो ऐं हथ जोड़े वेनती करण लॻो त हे महाराज, अॼु राति मूं पंहिंजे पिता खे वैतरणी नंदीअ में गोता खाईंदे ॾिठो आहे। हाणे अहिड़ी का सलाह ॾियो या उपाउ ॿुधायो, दान पुण्य या विर्त ॾसियो जंहिंसां मुंहिंजे पिता जो उद्धार थिए, न त मुंहिंजो हिन संसार में जीअण ई अजायो आहे। राजा जी वेनती ॿुधी पर्वत ऋषि चवण लॻो त हे राजा, नाहिरी महीने जे शुक्ल पक्ष में जेका मोक्षदा नाले ग्यारस ईंदी आहे, तव्हां उन्हीअ जो विर्त रखो ऐं उन्हीअ जो फल पंहिंजे पिता जे नाले अर्पण कयो। ईअं करण करे तव्हांजो पिता वैतरणी नंदीअ खां निकिरी सिधो सुर्ग ॾांहुं हलियो वेंदो, छो त हीअ मोक्षदा ग्यारस मुक्ति ॾियण वारी आहे। जेको बि प्राणी पंहिंजे जीअरे हीअ शुभ गतिअ वारी शुभ ग्यारस रखे थो, तंहिंजी अणपुछी मुक्ति थिए थी। बोलो श्री ग्यारस माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ओम जय ग्यारस माता मैया, जय ग्यारस माता। जेको तुंहिंजो विर्त रखे थो, जेको तुंहिंजो विर्त रखे थो,
पल उन सब पाता। ओम जय ज्ञानस माता, शरीधा रखी जो तोखे मनाए, परिसन थिए दाता, मैया परिसन थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाथा। ओम जय ज्ञानस माता, पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता, मैया गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पहजा गंढी नाता। ओम जय ज्ञानस माता, जय जय तुहि जियोटवतिया, बेटी जम खाता, मैया बेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय ज्ञानस माता, कथा बुद्धि जो ध्यान धरे तो, वने रंग राता, मैया वने रंग राता। दासु दासी शरण में आयो, दास उदासी शरण में आयो, सफल क जाए यात्रा। ओम जय ज्ञानस माता, ओम जय ज्ञानस माता, मैया जय ज्ञानस माता। जेको तुझे जो विरत रखे तो, जेको तुझे जो विरत रखे तो, पल उन सब पाता। ओम जय ज्ञानस माता। बोलो श्री ज्ञानस माता की जय। श्याम सुंदर भगवान की जय। परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुख दास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।